सुना दोस्तों जो फरमाइशों असांजो ठुंदे ये जो को बोला साईं सरदार अहमद शाला क्यारी जा फर्जन साईं अनवर अली शाला क्यारी जा बोल लिखल तवया यार ठगन जा टोला ठही दुखी डाढ़ी बचाण इज्जत रही जो तो रसूल खुदा हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरदार जन जेको जेको भी इरशाद फरमाया वो हक है सच्चा छड़े वाट विदुर जी पंहिंजा जोड़ियाऊं दग छड़े वाट विदुर जी पंहिंजा जोड़ियाऊं दग चढ़ी वेठा मिंबर ते ठाहे ठोके ठग विसारे वसियत पाक रसूल जी पाण बधाऊं पग ओ तन चोरन वटाऊं सग लधा सूलाल लतीफ चवे 21वीं सदी जे दौर में थिया ठोगी ब्या ठग मान वियो मर्दन जो ऐं भाड़न बधी पग इंसाफ वियो अमीरन मां प्या दाहूं कन जग अज चले थी चमचन जी वही बर्तन सदी मग ओ दोस्तन सदा दग व्या मुल्कन मां त मलाह चए वफाउन जे बदले जफाऊं मिलन थियूं हेड़ो दौर अची वियो जो यकीन खजी थो वञे छो त इंसान ज़ाहिर तो थे किरदार जंहिंजो जहिड़ो किरदार आहे उहो ज़ाहिर तो थे खताकार जरूर आ गुनाहगार जरूर आ पर जने उन जो किरदार ज़ाहिर तो थे त वो यकीन तो अची वने त इहो इन वाट जो ना इहो हुन वाट जो छो त रसूल खुदा फरमायो त मुंहिंजी उम्मत में 72 जो टोलो थींदो उन में वञी हिकिड़ो सचो थींदो उहे जो हिकिड़ो टोलो थींदो 72 जो उन्हनि मां हिक हिक जी चूंड थींदी ऐं पोइ हिकिड़ो वञी रहंदो जेको रसूल सां गॾु हूंदो जेको मौला इमाम ज़माना मौला अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु हूंदो असां दोस्तनि जूं फरमाइशूं आहिनि मुजाहिद मैसर ऐं असांजो बिस्मिल्लाह करी प्यारो दिलशाद मैसर मुमताज फकीर प्यारल मैसर ऐं अली मुर्तजा मैसर वफाउन जे बदले जफाऊं मिलन थियूं बिस्मिल्लाह नूरानी को साउंड कंडियारो उस्ताद अशरफ जा असां निहायती शुक्रगुज़ार उन जी जेका भी बिस्मिल्लाह टीम आहे उन जा भी निहायती शुक्रगुज़ार आहियूं वफाउन जे बदले जफाऊं मिलन थियूं सचाईअ में हरदम सज़ाऊं मिलन थियूं छो त सच ॻाल्हाईंदे त तोखे तकलीफ़ ज़रूर ईंदी तकलीफ़ खां डिॼबो न हको सच ॻाल्हाइबो ऐं जवान जी ख़बर मैदान ते पवंदी आहे नारा हैदरी बाक़ी पर पुठ त बादशाह के भी गारियों मिली
जवान जी ख़बर मैदान ते पइजी वञे ख़बर पए त घणी ॾींहं सौ आहे छो त जॾहिं मौला महदी अलैहि सलातो सलाम ईंदो त ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो गॾु आहे कहिड़ो भॼी थो वञे। वफ़ाउनि जे बदिले जफ़ाऊं मिलनि थियूं सचाईअ में हरदम सज़ाऊं मिलनि थियूं न हर फर्द हर पल दगाबाज़ न चइबो पर किन किन दिलनि खां दुआऊं मिलनि थियूं। ऐं सच पुछो त असांखे अलीअ वारनि जूं सिंध वारनि जूं लतीफ़ वारनि जूं लाल वारनि जूं दुआऊं असांजे हादी पाक मुर्शिद बिस्मिल्लाह साईं चीज़ल साईं जी दुआ आहे साईं रखियल साईं जी दुआ आहे। ज़माने जी मर्ज़ी आहे ज़मानो पंहिंजी वाट सां हले असां पंहिंजी वाट सां हलंदासूं। वया यार ठगने जा टोला ठही हो वया यार ठगन जा टोला ठही। ऐं अदब हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे अदब सेखारींदो आहे इल्मु सेखारींदो आहे। इल्मु उहो आहे जेको अदब सेखारे थो हया सेखारे थो शर्म सेखारे थो। छो त अना मदीनतुल इल्म अलियुन बाबा असांखे इल्मु उहो आहे वॾी में वॾी दुनिया जी यूनिवर्सिटी आहे मुहम्मद जी यूनिवर्सिटी आहे ऐं जंहिंजो वाइस चांसलर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे त बाक़ी छा खपे। असां उन यूनिवर्सिटी जे नौकरनि जे बि नौकरनि जा नौकर आहियूं। हो जितां इहा आयत थी अचे त अना मदीनतुल इल्म अलियुन बाबा रसूल खुदा फरमाए थो मां इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दर। फज़ीलत वारो उहो आहे जेको दरवाज़े खां ईंदो आहे भित टपण वारे खे शरीफ़ न चइबो। त वया यार ठगने जा टोला ठही ओ दुखी ॾाढी बचाइण इज़त रही। वया यार ठगने जा टोला ठही यार ठगन जा टोला वया यार ठगन जा टोला ठही। ओ वया यार ठगन जा टोला ठही यार ठगन जा टोला ठही ओ दुखी ॾाढी बचाइण इज़त रही। ॾाढी बचाइण इज़त रही यार ठगन जा टोला हो भैया यार ठगन जा टोला इंतजार वाला ऐं हुन जी संगत जी महिरबानी इंतजार वाला अली अली माशाअल्लाह जियो मेरे संग जियो। ही पैसो आहे जेको इंसान खे इंसान सां विड़ाए थो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त अमीन गोपांग जी वॾी महिरबानी ऐं अली गौर अबड़ो हथ पैसो कजे पोछा बि कजे हथ पैसो कजे पोछा बि कजे हथ पैसो कजे पोछा बि कजे। अॼु अहिड़ो दौर अची वियो आहे फेसबुक जो उन ते बि हुनखे पंहिंजा व्यूअर्स ठाहिणा ॿ टे रुपया ठाहिणा आहिनि हिनखे ॻाल्हाइणो आहे हुनखे ॻाल्हाइणो आहे ॿ टे रुपया ठाहिणा। हथ पैसो कजे छा बि कजे हथ पैसो कजे छा बि कजे खणी केॾो दुनिया में ख़ुवार थिजे हा 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 हा। हथ पैसो कजे छा बि कजे हथ पैसो कजे छा बि कजे खणी केॾो दुनिया में ख़ुवार थिजे हा 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 हा। हिते भाव के भाव छड़े तो कोई हिते भाव के भाव छड़े तो कोई ओ दुखी ॾाढी बचाइण इज़त रही। वया यार ठगन जा टोला ठही वया यार
महेश्वर कामरान वाला उमेर महेश्वर की बड़ी मेहरबानी। आसिम अली महेश्वर, दिलबर अली महेश्वर। अगे को ठगुता बुधबो हो, आगे को ठगुता बुधबो हो, अगे दिलिये जा ठग सरबा, कहीं दौर में दिलिये जा ठग सरबा। हे दौर जी खबर ही नथी पए त केर तो कैसा ठगी करे। नाराय हैदरी। अगे को ठगुता बुधबो हो, आगे को ठगुता बुधबो हो, कहीं कहीं के बिशनी चयबो चयबो। अगे को ठगुता बुधबो हो, आगे को ठगुता बुधबो हो, कहीं कहीं के बिशनी चयबो चयबो। पयो लालच ते आलो गुल, ओ पयो लालच ते आलो, ओ पयो लालच ते आलो गुल। ओ दुखी ॾाढी बचाइण इज़त रे, भया यार ठगन जा ढोला थे, ओ भया यार ठगन। अली अली सोना साईं। अचे महदी मौला इंसाफ कदो, अचे महदी मौला इंसाफ कदो। अल्लाह के भी खबर आ, नबी के भी खबर आ, अली के भी खबर आ, हसन वल हुसैन के भी खबर आ। हिक खां वठी 12 ताईं खबर आ त केर सचो आ केर कूड़ो आ। मैदान ते खबर बंदी नारा हैदरी। अचे महदी मौला इंसाफ कंदो, अचे महदी मौला इंसाफ कंदो। जंग बातिल कूड़ खिलाफ कंदो, खिलाफ कंदो। अचे महदी मौला इंसाफ कंदो, अचे महदी मौला इंसाफ कंदो। जंग बातिल कूड़ खिलाफ कंदो, खिलाफ कंदो, खिलाफ कंदो, खिलाफ कंदो। वेदा कूड़ कुफर जा कोट ठही, वेदा कूड़ कुफर जा कोट ठही। ओ दुखी ॾाढी बचाइण इज़त रे, भया यार ठगन जा